नाज़रीन, खेंजू जे इलाइक़े में चौपाई माल अंदर वायरस फैलजण लॻो। इतला बावजूद डॉक्टर न पहुता, जंहिं ते ॻोठाणनि एहतजाज कयो आहे। जिते अवामी दुनिया न्यूज़ जो रिपोर्टर लियाकत शर मौजूद आहे। जी लियाकत शर। मां इन टाइम मौजूद आहियां ॻोठ चूहड़ शहर में, जिते जेको आहे ॻोठाणा एहतजाज करे रहिया आहिनि। उन्हनि जो माल जेको आहे चौपायो माल बीमार आहे। उन्हनि जो चवणु आहे त असां वटि सरकारी डॉक्टर कोन था अचनि ऐं असां सख़्तु परेशान आहियूं। वधीक उन ॻोठाणनि खां पुछूं था त हुननि जो छा चवणु आहे। जी अदा, छा चवणु आहे तव्हांजो? असांजो चवणु इहो आहे बाबा, हिते प्राइवेट डॉक्टरनि हिकु सुई पाणी वारी हणियूं वेंदा आहिनि, 2-2 हज़ार वठियूं वेंदा आहिनि। माल मरदो आहे पे, ठीकु कोन थींदो पे। लिहाज़े महिरबानी भई असांखे सरकारी डॉक्टर हेॾे मुका वञनि असांजे ते। असां ग़रीब माण्हू आहियूं, हाणे गुज़रान थी ॾुखो थी वियो आहे। माल ज़लील आहे, असां ज़लील हूं। डॉक्टर प्राइवेटनि खां ठीकु असांजो माल कोन थींदो पियो। लिहाज़े महिरबानी थी वञे, असांजे सरकारी डॉक्टर ॻोठ चूहड़ में मुका वञनि। सरकारी डॉक्टर सां ईंदा कोन्हे को। असां माल मरदो आहे पे असांजो। हिते वारा डॉक्टर असां पैसा छिलियूं वेंदा आहिनि पे। असांजा सरकारी डॉक्टर अचनि हिते। सरकारी डॉक्टर असांजे ईंदा ई किथे को असांजे टुरी न आयो आहे। माल असांजो घणो मरी वियो आहे, घणो हिते अञा बीमारी में वरितलु आहे।